नौशरो फिरोज खां ख़बर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक़ भिरिया रोड में सिंध के नाले वारे नात ख़ान सैयद वक़ार हुसैन शाह बुखारी हाफ़िज़ अमन अल्लाह क़ादरी तहरीक लबैक के अगवाननि यासिर अतारी हाफ़िज़ अमीन दानिश आरन ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त भिरिया रोड में सैयद वक़ार हुसैन शाह बुखारी मस्जिद जो पेशमाम आहे। कुछ विगोड़ी माण्हुनि सैयद न्याज़ हुसैन शाह हबीब रहमान आराइन लियाकत आराइन सफदर उलवी इंतजार कुरैशी ऐं ॿिया बिला जवाब सैयद वक़ार शाह ते कूड़ा इल्ज़ाम लगाए उन जी साख के नुक़सान रसाए रहिया आहिनि। वक़ार शाह बुखारी चयो त मां मस्जिद जो पेशमाम आहियां। मुंहिंजो वालिद हिन मस्जिद जो मुतवली आहे। ही मस्जिद जामिया मस्जिद जहांगीरिया कादरिया चिश्तिया मुझे ॾाॾे तमीर कराई हुई, पर हिन वक्त कुछ फितना परस्त माण्हू मुझे ऐं मुझे वालिद जी साख के नुक़सान रसाइण लाइ मुझे सोटन सां गॾिजी कूड़ी वावेला करे रहिया आहिनि ऐं मस्जिद ते मुबैना कब्ज़ो करण जी कोशिश करे रहिया आहिनि। असां आला अख्तियारनि खां घुर कयूं था त संदन खिलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में सुन्नी अॻवाननि पारां सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो।